नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त डिगड़ी में खबर ॾींदा हलूं त MP अमीर तारिक खान टालपुर तालका अस्पताल डिगड़ी में कायम शहीद बेनज़ीर भुट्टो डायलिसिस सेंटर जो इफ्तिताह कयो। उन मौके ते ट्रामा सेंटर में तकरीब कोठाई वई, जंहिंखे MP अमीर तारिक खान टालपुर खिताब कंदे चयो त सिंध जे हिन पुठ ते पयल इलाइक़े में गुर्दन जे मर्ज़ में मुब्तला अक्सर मिस्कीन पोरत तबको रहे थो, जेको पंहिंजे गुर्दन जो डायलिसिस कराइण लाइ ॿाहिरीं वॾनि शहरनि ॾांहुं वञण लाइ माली सघ नथो रखे। हिन वधीक चयो त डायलिसिस सेंटर लाइ 4 जदीद मशीनूं ऐं ॿियूं ज़रूरी घुर्जियूं पूरियूं कयूं वयूं आहिनि। उन सां गॾु आऊं सिंध हुकूमत खां अस्पताल में बेडनि जो तइदाद वधाइण ऐं फंड में इज़ाफ़ो करण लाइ कोशिश करे रहियो आहियां। हिन वधीक चयो त मीरपुरखा ज़िले जे ॿियनि शहरनि जी अस्पतालुनि जी भेट में ही अस्पताल मरीज़नि जे इलाज लाइ बहितर तरीक़े सां कमु करे रही आहे। असांजी पिण इहा ख़्वाहिश आहे त अवाम खे सिहत जो बहितर सहूलतूं फराहम करे सघूं। उन मौके ते अॻूणो टाउन चेयरमैन मीर ज़ुल्फ़कार टालपुर, DHO सैयद मुश्ताक शाह मीर, फतेह खान टालपुर ऐं ॿिया मौजूद हुआ। आयल मेहमाननि खे MS तालका अस्पताल डॉक्टर हबीबुल्लाह मेमून आजियाने बाद अजरकुन जा तोहफा पेश कया हुआ। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।